सचो सतराम। हर हर महादेव। महाशिवरात्रि जागरण की रात। हकीकत में नालो जागरण हुआ है, पर आहे जागृत रहने की रात। जागी कोई भी सके तो कोई दुख में, कोई सुख में, कोई खुशी में, कोई गम में, कोई मौज मस्ती में, कोई मायूसी में, कोई परेशानी में, कोई पहली मर्जी में, कोई कहीं चाहत, कोई कहे जरूरत में, जागरण वो कोई यदि पहली अहमियत को तो रखे। जागरण तो कहीं पे नमूने, कहीं पे तरीके से इंसान है, पर कमाल की चीज हो गया तो जो कोई जागरूक रहे। जागरूक जो मकसद है, होश व हवास में रहे, संभल रहे। जी महसूस थे, जी ऐसा कैसे लगे तो सही है गलत जो फर्क तब वो है। हकीकत में सही है गलत जो फर्क ऊंधे अंधे पर के खत्म कर दो। जी भगत साहब जी भक्ति पे हर गए। भक्ति हलन में भक्ति पूरी थी, झोली थी, उन झोली खाई जे घुर जा हुआ। सब लाइन में बैठे, भगत साहब सब नीचे डीजो पे आए। धीरे धीरे एक नौजवान जगह रुक गई, मुट्ठी भरे लस पंजे मुट्ठी रुक गई। छका तो अंधो सूरदास सो बैठो। भगत साहब उनके हाथ है चपड़ अक्यूट खोल मुझसे मां अंधो मुझे पता ही नहीं दिसड़ नहीं रहते थे। एक्चुअली जुआरी हो वो एतरो कुछ हराई चुको हो, जे सब कुछ खत्म कर चुको, बाकी खाया लाए कुछ करो, घर तो पानी जगह दे, पर पहली जरूरत पूरे थे लाए भी कुछ करो। छगन जुआरी जरूरत बड़ी जुआ खेलने जुआरी की निशानी हो गया। सब कुछ बर्बाद थी वजह, तबाह थी वजह, सब कुछ खत्म थी वजह। कोई भी बड़ी बड़ी दाहन की कोशिश कर दो, उनमें ही बर्बाद थी। पान दुख थे, बचा दुख में, घर तकलीफ में, सब कुछ खत्म। इज्जत शान मान सब कुछ है जो पोए बे चकन जुआ सब कुछ खत्म कर दिया। वो भी जुआरी जगह मुट्ठी मिले वरी भी दाल लगाया मना चढ़ा उनका अंधे जो नाटक है अंधन वांगुर वही करे क्यों फेरे करे वो तो रहे बियोल के कहे ना पैसों जा दो हर कहे जो अंधो आवे तो चलो तुम ट्रेनिंग हुई थी चलो उस पास भगत साहब जी मुझे रुक नहीं भाई और जिस पर अक्यूज खोल मुझे अक्यू मके आएंगे मान दो चे कैसे अंधो थी रहा सजो तो छेनो आए जो अक्यू खोलियो चे अंधो थी रीते पहुंचा हूं आज का बाद अंधो पर खत्म मालिक तो कहते इतनी काया दे दिया हिम्मत दिया जवानी दे दिया सब कुछ दे दो या बर्बाद कर दिलाए ना या कुछ बनाए दिलाया जीवन बंजर दिलाया जीवन बर्बादी लाए लाए भगत साहब ने को समझाए
अंदराड़ के साथ थी आयो शेवा में सिमरन में रहियो वो जो अंधो थी चुको जॾहिं अखियूं खुलियूं त मां ग़लति आहे मूंखे सॼो थियणो ई आहे ऐं पोइ वरी दिन पंहिंजूं आदतूं छॾियूं ऐं सत्संग सिमरन चङाई बहितरी में रहियो शेवा में रहियो सिमरन में रहियो त पोइ अहिड़ो सॼो थियो जे पाण त तरियो पर घर वारनि में ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां भलियो पंहिंजो तंहिंजे करे ही रात अंधेपन खे ख़त्म करे दिया मैलेपन खे ख़त्म करे दिया ऊंदे खे ख़त्म करे प्रकाश में अचण जी रात पर थींदो तॾहिं जॾहिं पंहिंजो पाण खे अहसास थिए तंहिंजे करे जागरण नालो आहे त राति जागरण कईसीं जागरण कोई बि करे सघंदो आहे दुखी भी कर सकदो आहे नशाई भी करे सघंदो आहे ज़रूरतमंद भी करे सघंदो आहे चाहत वारो भी करे सघंदो आहे मनमानी वारो करे सघंदो आहे ग़लति भी करे सघंदो आहे सही भी करे सघंदो आहे कारोबारी भी करे सघंदो आहे जागरण तो कोई भी करे सघंदो आहे जागरण को बड़ी ॻाल्हि कोन्हे राति कोई भी जागंदो आहे वो तो चोर भी करे सघंदो आहे कोई भी करे सघंदो आहे जागरण कोई अहमियत थोड़ी रखंदो आहे जागरण नालो आहे पर हक़ीक़त में जागृत रहणो आहे जो पतो पवे सॼी रात ऊंदहि आहे मुंहिंजो जीवन ऊंदहि में लॻे पतो न आहे जन्म जन्म केतिरा ऊंदहि में गुज़ारिया या ऊंदहि जन्म जन्म जी ॻाल्हि आहे पर उन ऊंदहि में जेको पाण खे जाॻाए पाण खे सवारे पाण खे बनाए ऐं जेको ऊंदहि खे ख़त्म करे उहो ई शिव आहे ऐं शिव जो मक़सद आहे सुख कल्याण आनंद शिव लफ्ज़ जेका माना है वह सुख कल्याण आनंद ऊंदे दुख तकलीफ़ परेशानी कर्म जो फल दुख बीमारी तकलीफ़ सब कुछ जेको भी चओ इज्जत मान शान जी हानि आहे रुसवाई आहे पर शिव सुख शांति कल्याण आनंद जेको दुख के सुख में बदलाए गम के खुशी में बदलाए ऊंदहि के प्रकाश में बदलाए वही शिव इन करे उनके शिवरात्रि नालो लियो जेको ऊंदहि के प्रकाश में बदलाए ऊंदहि खत्म करे शिव यानी परमात्मा सां मिलाए उन मालिक सां हिकु करे अज प्यार भरे मौके ते पर सब गथे ओ ऊंदहि के मिटाए प्रकाश में अचण जो ॾींहुं पंहिंजो पाण खे जाॻाइण जो ॾींहुं जागरण तो कीअं थी रहे पर पाण खे जेको जाॻाए उहो ई जागृत आहे तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे जाॻाइण जो नालो ऐं उन जाॻाइण जे नाले हर रोज़ सनानु थींदो आहे सनान जो मक़सदु आहे सत्संग ज्ञान समझ बुद्धि अकुल जैसा हर रोज़ उन सच्चे साईं जो नेम ध्यान कंदासीं सिमरन कंदासीं सत्संग कंदासीं सत्संग सिमरन ये रिचार्ज आहिनि रोज़ संसार में रहंदे असां कॾहिं कीअं थींदा आहियूं कॾहिं कीअं कॾहिं कहिड़ा अमल कॾहिं कहिड़ा कर्म छाकाणि त असांजो घर परिवार कारोबार उठी वेठी दोस्त रिश्तेदार व्यवहार सब कुछ सब इधर सोच नियत विचार ख्याल सब कुछ घड़ी घड़ी बदल पड़े हर रोज जॾहिं वरी मालिक जी शरण वेंदा आहियूं सच्चे साईं जी रहमत खे पाईंदा आहियूं तो पोइ हर रोज वरी नई समझ मिलंदी आहे न मूंखे ठीकु थियणो आहे मूंखे बहितर थियणो आहे रोज़ हिकिड़ी यादगिरी आहे मालिक जो सिमरन ऐं जंहिं ॾींहुं उहो शुरू कंदा आहियूं सच्चे साईं जो सिमरन त पोइ जेको पंहिंजो पाण खे अंधनि जी कतार में विहारे छॾींदा त पोइ सच्चे साईं जी रहमत असांखे अंधनि जी कतार में कढी करे अहिड़ो सॼो करे छॾींदी आहे अहिड़ो रोशनी ॾेई छॾींदी आहे जो हित में सुखी रहंदा ऐं अॻिते बि मालिक जी रहमत में सुरखुरू रहंदा आहियूं पंहिंजो मुंहुं खणी करे मालिक जी रहमत ताईं पहुचण जे क़ाबिल बणजंदा आहियूं
प्यार भरे अवसर से उन्हीं सच्चे सतगुरु दर उन्हीं ईश्वर दर यही अल्तजा अंदाज से बेनती कपाल सब लिखे अरे सुम्मत रहमत बख्शे जो जय प्यार उमंग उत्साह सा इन्हें लिखे इन्हें रात के मनाई चल अड़ी रात में असांजी ऊंधे खत्म थे पंहिंजी समझ बुद्धि मालिक की रहमत अहिड़ी मिले जो जीवन जागरण संकरी जागरूक थी जिते हर मोड़ हर मौके हर महल ते पान संभाले करे हलो किते पैर फिसले ना पर मालिक की रहमत से कदम अहिड़ो वधे जो शुरुआत रात को थे पर पहुंचे प्रकाश में उन्हें मालिक की रहमत में उन्हें सच्चे साईं की आशीष में जिते हमेशा प्रकाश हुए यानी मोक्ष हुए जन्म बंधन खत्म थी करे उन्हें मालिक की रहमत पे पहुंची हमेशा उनकी रहमत में सदाई सुख्या सदाबा उनकी रहमत में भरपूर रहो स्वाजी शुभ में सब भाव बहन उन्होंने सभी जन्म उत्सव जो आयोजन कयो कंहिं क़िस्म जी शेवा कई सॼी राति जागी सिमरन कयो ऐं सॼे साईं खे शिव खे रिझाए पंहिंजो पाण खे उन पौतरताई में शामिल कयो सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब साईं सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां मां शिवरात्रि जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद शुभकामनाओं वादा सच सच सच